शिमेला खे सौट वाजिद हिकिड़ो राशिद हिकिड़ो शाही मूंखां चङनि मठनि में पीरनि फ़क़ीरनि में कस में सुई वठी विया। हिकिड़ी राति उते रहायूं, ॿी राति मूंखे रुॻो लाश ॾिनो, वढियल टुकियल मूंखे रुॻो लाश ॾिनो। चङनि मठनि मुंहिंजी का दाह कूक कान ॿुधी आहे। पीरे फ़क़ीरे बिरादर ॻोठ सौट मासात भाइटिया भाणेजा मूंसां को कोन थियो साथी। आर नज़ाला बेवाही मूंसां को कोन हमदर्दी कई थी। कुझु बि मूंखे कोन ॾिनो अथनि अञा ताणी। अॼु चौथो सिज अॼु घरां निकिरी वई हुई। हा उन सां शादी करण लाइ निकिरी वई हुई या उनखे खणी विया या वापसि कीअं कराई? ख़ाशि ख़ुशी सां वई, पंहिंजी ख़ाशि ख़ुशी सां वई। चई हा इहो मङिंदो कान कंदसि, इहो कान कंदसि। पंहिंजी ख़ुशी सां वई, न को कंहिं चयो न को आखियो, पंहिंजी ख़ुशी सां वई। उहा हिकिड़ी राति उते ई ऐं ॾींहं जो शाम जो 4 बजे मिली। वरी सूंहें कस में चङनि मठनि ॾिनी। राति हिकिड़ी हुते ई, ॿी राति मूंखे मारे माजिद। हा उन सां मङणी थियल हुअसि। हा चई कान कंदसि, कान कंदसि। असांखे ॾिनी हुननि खे। मूंखे मां खे मुहला बि कान ॾिनो, मूंखे मुहला बि कान ॾिनो। मारे रुॻो मूंखे लाश ॾिनो। लाश बि सरकारी मां हुतां पंहिंजी खणी फिराए पोइ आणे ॾिनो। पोइ सिंगाराए पोइ रुॻो वञी क़बर में छॾियो। पुलिस बि अञा त का ॻाल्हि कान थी ॿुधे। अॼु 4 ॾींहं आहे, का ॻाल्हि कान थी ॿुधे। पुलिस बि छा कयो आहे, मुला त कुझु ई कोन कयो आहे, कुझु ई कोन कयो आहे।